नाज़रीन ख़बर शेयर कंदा हलूं अवां सां असांजे रिपोर्टर सोडो खोसो जी हीअ रिपोर्ट। टंडो गुलाम अली पुलिस जो हिकु वॾो कारनामो। टंडो गुलाम अली जी रहवासण औरत बचला पोड़ के मंशात जे केस में गिरफ़्तार करे अदालत में पेश कयो, जिते वेचारी औरत डप हिरास ऐं ख़ौफ़ में दाऊं करे चयो त आउं बेगुनाह आहियां, पर कंहिंखे बि मतस कहल न आई। कंहिं बि संदसि बेगुनाह हुजण ते यकीन न कयो। औरत वेचारी दाऊं ऐं फरियादूं कंदी रही। डप ऐं हिरास जे करे दिलि जो दौरो पियो, जंहिं करे कमज़ोर औरत अदालत जी सीढ़ियुनि तां किरी पई ऐं फ़ौत थी वई। इहो आहे असांजे मुल्क जो कानून। औरत खे गिरफ़्तार कंदड़ ऑफिसर खे प्रोमोशन मिलणु घुरिजे, बेज लॻणु घुरिजनि। जंहिं बहादुरी जो मुज़ाहिरो कंदे हिकु बेवस ऐं लाचार औरत खे गिरफ़्तार करे जेल मोकिलियो। जंहिं वक़्तु औरत खे गिरफ़्तार कयो वियो हूंदो, छा उन वक़्तु वेचारी औरत आज़ियूं न कयूं हूंदियूं, हथ ॿधा हूंदा, मिनथूं कयूं हूंदियूं, ऑफिसर खे पंहिंजनि बचनि ऐं क़ुर जा वास्ता ॾेई छॾण लाइ लीलाटियूं कयूं हूंदियूं। पर हराम जो माल खाईंदड़ रिश्वतखोर ऑफिसर, जंहिंजो दीन ऐं ईमान पैसो हुजे, जंहिंजे सीने में पत्थर जी दिलि हुजे, उन ते ईअं आज़ियुनि ऐं मिनथुनि जो कहिड़ो असरु पियो हूंदो। रब ॼाणे त वेचारी सां कहिड़ो वर्ता कयो हूंदऊं, कहिड़ा गुफ़्ता ॻाल्हाया हूंदऊं, छा गुज़रियो हूंदो। उन मुक़दस हस्तीअ मथां जंहिंजे कदमनि में जन्नत आहे, उनजी ज़िंदगी खां दोज़ख खां बि बदतर बनाइण वारो ऑफिसर बि माउ भेण धीअरण वारो हूंदो। एतिरी बि साञा न रहियसि त हीअ औरत बि कंहिंजी धीअ हूंदी, कंहिंजी भेण हूंदी, कंहिंजी माउ हूंदी। कंहिं बदमस्त ऑफिसर खे ईअं न चयो त पहिरियों तूं मर्द ॾोहारी मंशात फिरोज़ गिरफ़्तार कर, पोइ चवंदा आहिनि जिते बाहि ॿरे उहा ई जाइ जले। हिकु असास तबियत ऐं मिज़ाज रखंदड़ औरत, जेका दर्द ॾुख अज़ियत तज़लील सट न सही सघी, भरी अदालत में जिते इंसाफ़ तां वेसा खॼी वञण बैदि दिलि डरी पवे ऐं फ़ौत थी वई। हाणे टंडो गुलाम अली शहर ऐं आसपास जा इलाइक़ा मंशा खां पाक बणिजी विया आहिनि। हाणे को बि ॾोहारी बाक़ी न रहियो आहे, न मैनपुरी विकिरो कंदड़ रहिया आहिनि, त न देसी ठरो चर्स आफ़ी में हेरुनि जो कारोबार कंदड़ रहिया आहिनि। हाणे चोर फोरू सभु ख़तमु थी विया आहिनि ऐं जेके बचिया आहिनि से सभु मस्जिद जा कख आहिनि। छो जो ॾोहारी त हिकु औरत ई हुई जेका मरी वई। ख़ुदा कुझु रब जो ख़ौफ़ करियो। क़यामत जी ॾियारी मज़लूम औरत जा हथ इन ऑफिसर साणस गॾु अहलकारनि जे गिरेबान में हूंदा ऐं रब वटि फरियाद कंदे कहिड़े मुंहं सां उन बादशाह जेको सारी काइनात जो ख़ालिक मालिक उनखे जवाबु ॾींदा। सभ खां पहिरीं त हीउ जेको अॼु वाक़ियो थियो आहे, इन में त सभिनी खे अफ़सोस बि आहे। नंबर ॿी ॻाल्हि हीअ त हीअ पुलिस जेका FIR कई, उन में 3 त जेके जवाबदार ॼाणाया आहिनि उहे नाहक़ी आहिनि। उनमें मसमान बचला जेका अॼु जंहिंजी फ़ौतगी थी वई आहे। असां इंसाफ़ कयो वञे सर। हीअ जेका छोकिरी असांजी जेल में आहे, उन जा 4 ॿार आहिनि। हिकिड़ो सफ़ा माज़ूर आहे, हिकिड़ो हिकिड़ी अखि खां माज़ूर आहे, 2 छोकिरियूं आहिनि उहे थञ ते आहिनि, माउ जो खीरु पीअंदियूं, हिकिड़ी हुन सां गॾु आहे, हिकिड़ी हिते आहे, 3 ॿार हिते आहिनि। ऐं जेका हीअ मरहूम गुज़ारे वई आहे, उहा पुलिस जे हिरास खां, जंहिं कॾहिं घर खां ॿाहिरि पेर न रखियो, उहा कोर्टनि ते पुलिस जे माना दबदबे खां। असीं सुबुह जो जीअं असांखे सुनवाई ते वियासीं त अम्मा खे जीअं कोर्ट ते मथे स्टेशन ते वठी वियसि, त जीअं उते पुॻासीं त अम्मा खे ओचो थो किरी पई। किरी मुंहिंजे हंज ते, मूं हुन खां हंज ते खणी हुन पासे रखियो त चएसीं डॉक्टर वाक्टर आया, उन्हनि चेक कयो त थोरी जी डेथ थी वई आहे, अलाह जी शइ अलाह खे प्यारी थी वई। त बेगुनाह हुई, पुलिस जी हिरासे करे उहो घर में दाऊं कंदी, घर में 2-4 महीना थिया सुम्हण लाइ सिकी वई। मुंहिंजी माई जेका उहा वेचारी असांजा 4 ॿार, हुनजा 2 जॾा ॿार, 2 ॿार थञ ते, उहे बि वेचारी जेल में खामखा सड़े पई। नंढड़ी निंगरी मुंहिंजी जेल में खामखा वेचारी सड़े पई। असां बेगुनाह आहियूं। ऐं मज़ूरी करे खाइण वारो आहियां। सॼे ॻोठ राज खे ख़बर आहे। मुंहिंजा फ़ोटू लॻा पिया आहिनि। होटल में जिन कमायो आहे 500-600 रुपया तारीख़ ते, ऐं मुंहिंजो बचनि जो गुज़र सफ़र कंदो। असां बेवाजिबी खामखा पुलिस करे असां केसनि में हणी असांखे रोले छॾियो अथनि, असांजो घर सॼो तबाह करे छॾियो अथनि। अॼु जेको हीउ वाक़ियो थियो आहे, इंतिहाई अफ़सोस ऐं ॾुख ईंदड़ वाक़ियो थियो आहे। इन में असां IG सिंध ऐं वस वारनि खे अपील था कयूं त जेको पुलिस जी ॾाढ ऐं हैरासमेंट करे अॼु जेको मर्डर थियो आहे माई बचला जो कोर्ट में बदीन में, इहो सॼो केस पुलिस ते ठही सघे थो ऐं SHO टंडो गुलाम अली ऐं उन्हनि जे अमलो उन में मुलवस आहे। माई खे प्रेशरलाइज़ करे, हिरासा करे माई खे उते अटैक पियो आहे ऐं उन खां पोइ माई में हुननि हथ बि कोन विधो आहे। ऐं हीअ ग़रीबनि असुलु जवाबदार जेको आहे मोहम्मद इस्माइल, उहो जेल में आहे ऐं उनजी नुंहुं बि उहा बि जेल में आहे, उहो बि नाहक़ आहे। ऐं उन खां पोइ जेको सो हीअ माई बचला ऐं उनजो पुटु जमील अॼु कोर्ट में वियो आहे। उते माई खे अटैक थियो आहे ऐं उन अटैक खां पोइ माई गुज़ारे वई आहे, एक्सपायर थी वई आहे। ऐं उते पुलिस मां कंहिं बि हथु हुन माई में कोन विधो
ऐं इहे ॾाढ ऐं हिरास करे माई खे मारियो वियो आहे। HRJD न्यूज़ मां फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट जे लाइ ॾिसंदा रहो HRJD न्यूज़।